पंजाब असेंबली जे इजलास में मुखालिफ धुर जो गोड़ ऐं हंगामो। स्पीकर मलिक अहमद जी सदारत हेठि थियल इजलास में सुनीतात काउंसिल जा मेंबर पंहिंजूं सीटूं छॾे स्पीकर जी डाई सालू जमा थी विया। स्पीकर मेंबरनि खे पंहिंजनि सीटनि ते विहण जी दरख़्वास्त कंदो रहियो। अपोज़िशन मेंबरनि जो गोड़ ऐं नारेबाज़ी ऐवान मच्छी मार्केट बणिजी वियो। स्पीकर औरतनि जी एकवी अक़लियतनि जी 3 मख़सूस सीटनि ते चूंडियल मेंबरनि खे कसम खणाए वरितो। आर्मी चीफ पारा बलूचिस्तान के ज़िले आवारान जो दौरो कैडेट कॉलेज जो इफ्तिताह किया वियो। जनरल सैयद आसिम मुनीर के सिक्योरिटी की सूरत हाल बाबत ब्रीफिंग दी वई। आर्मी चीफ कैडेट कॉलेज के उस्तादन ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कई। शहीदनि के वारसनि मुक़ामी अॻवाननि ऐं हारियुनि सां बि मुलाक़ात। जनरल आसिम मुनीर शहीदनि की कुर्बानीनि ते भेटा पेश कंदे चयो आहे त बलूचिस्तान जे बहादुर माण्हुनि ते फ़ख़्रु आहे। बलूचिस्तान की कामयाबी पाकिस्तान की कामयाबी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ से आज़ाद कश्मीर के दौरे ते पहुंची मुज़फ़राबाद पहुंची वियो। आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक से मुलाकात। कश्मीर मसले ते गैर मशरूत हिमायत की खातरी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तकरीब में आज़ाद कश्मीर की बरसात और बर्फबारी से मुतासरन में इमदादी चेक विराया। शहबाज शरीफ जो चवणु आहे त कश्मीरियुनि जे हक़ ख़ुद इरादीअ जी हौसलात वारे जिदोजहद में साड़ियूं गॾायूं। IMF पारा नई काबीना की जोड़जक का पोए बे इक़्तिसादी जायजे लाइ मिशन पाकिस्तान मोकिलण जो फ़ैसिलो। IMF के डायरेक्टर कम्युनिकेशन जूली कॉज़िक जो चवणु आहे त मुआशी इस्तेकाम लाइ नई हुकूमत सां गॾु कमु करण जे इंतज़ार में आहियूं। निगरान हुकूमत मुआशी इस्तेकाम लाइ माली हदफ़ हासिल करण लाइ सख़्त क़दम खयां। निगरान हुकूमत तवनाई जे टैरिफ में एडजस्टमेंट के वक्त सिर लागू कयो। एग्जीक्यूटिव बोर्ड पाकिस्तान के स्टेट बाय अरेंजमेंट की पहिरीं जायजे की मंजूरी 11 जनवरी ते ॾिनी हुई। स्टेट बाय प्रोग्राम ईंदड़ महीने ख़त्म थी रहियो आहे। मुल्क के 14 सदर मुमलिकत लाइ सुभाणे चूंड थींदी। अगड़ो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं महमूद खान असदसई सदारती उम्मीदवार। सेनेट कौमी असेंबली चइनी सूबाई असेंबली जा मेंबर वोट ॾींदा। पोलिंग सुबुह 9 वॻे खां शाम 6 वॻे ताईं जारी रहंदी। बैलेट पेपर ते वोटर पर्सन जो उम्मीदवार के नाले सां मुख़ास पेंसिल सां क्रॉस लॻाईंदो। नवतेरो बरसा बिन धुरन में पुराने तकरार था छेड़ो। 2 औरतूं क़त्ल। मीरवा खोखर वाले इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में किरन ज़ाल सिकंदर खोखर ऐं नसीम ज़ाल यार मोहम्मद खोखर मारिजी वियूं। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची इलाज कराए नवतेरो अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। पुलिस मूजिब खोखर बिरादरी जे बिन धुरन में पुराने खूनी तकरार था वाक़ियो पेश आयो। खानपुर बिजू नापरकोट थाने से एतमा बजड़ा अफवाह कोर्ट के दी अला बख्श लिंक रोड ते हथियारबंद डासन के रोकराए सनावला सुमरो ऐं बशीर पहुल के अगवा करे कच्चे तरफ़दार फ़रार थी विया। पुलिस वासिब बुहारी डासन के रोकराए 3 ॼणनि के छॾे 2 ॼणनि के अगवा करे पिया आहिनि। मुख़बिरनि जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं जारी आहिनि। रानीपुर की पिरानी हवेली में क़त्ल थियल निगनी फातिमा फरलो केस की ॿुधणी। मुख्य जवाबदार पीर असद शाह समेत 6 जवाबदारनि खे दहशतगर्दी टोड़ अदालत खैरपुर की अदालत आंदो वियो। जवाबदार असद शाह, फयाज शाह, बीबी हिना शाह ऐं इम्तियाज़ मीरासी के सख्त सिक्योरिटी में अदालत पहुचायो वियो।
पाकिस्तान समेत सॼी दुनिया में औरतुनि जो आलमी ॾींहुं मल्हाए पियो वञे। औरतुनि जे समाजी सियासी इक़्तिसादी जिदोजहद खे ख़राज तहसीन पेश करण लाइ तक़रीबूं थींदियूं। औरतुनि जे मसइलनि ऐं चैलेंजिस खे ॼाकर करण लाइ मार्च ऐं सेमिनार बि थींदा। अमेरिका समेत सॼी दुनिया में जमहूरियत ते हमला थी रहा आहिनि। मुल्क में जमहूरियत ख़िलाफ़ साज़िश करण जी कंहिंखे इजाज़त न ॾींदासीं। अमरीकी सदर जो बाइडन जो स्टेट ऑफ द यूनियन खे आख़िरी ख़िताब। चयाईं, मुल्क अंदरि ऐं ॿाहिरि जमहूरियत ऐं शख़्सी आज़ादी खे ख़तरो आहे। कंहिंखे अमरीका में सियासी ॾफेड़ पकड़ण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। खेनि विरसे में कमज़ोर मईशत मिली। यूक्रेन जे मामले ते हू झुकी नथा सघनि। यूक्रेन खे ख़ुराक ऐं हथियारनि जी फ़राहमी जारी रखी वेंदी। गज़ा में इसराइली बमबारी खां पोइ ॾकारबारी सूरतहाल बुख सबब 20 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए पिया। देरुल बला ऐं नसीराती इसराइली हमलनि में वधीक 12 फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीनियुनि जो मजमूई तादाद 30,717 थी वियो। ॾखण अफ्रीका पारां इंसाफ़ जी आलमी अदालत खे फौरी जंगबंदी कराइण जी अपील। पाकिस्तान जो रमज़ान जे भलारे महीने दौरान गज़ा में जंगबंदी जो मुतालबो।